ज़हर ज़िंदगी कुर्बान ॾाढी देर कई आहे हिन महिल ताईं त अचणु घुरिबो थी सघे थो त उते राति रही पियो हुजे। एतिरो बि लापरवाह कोन्हे जेकॾहिं चई वियो आहे त मां वापसि ईंदुसि पोइ अचणु खपे हुनखे। ज़मीन ते असां हिकिड़ो गिदड़ फासायो आहे अधो राणो उते वेठो आहे तंहिं करे। छा बा गिदड़ फासायो अथव? हा मां अधा राणा खे इन करे उते विहारियो आहे त जीअं हुन गिदड़ खे कुता लखाई वञनि। इन छोकिरे जो कुझु सोच। सॼो ॾींहुं रुखसार बेगम उनखे कच्छ में विहाई वेठी आहे ऐं उनखां परेशानी जो सबबु पुछे पई। ख़ौफ़ में छोकिरो माठ कई थो वते ऐं जेकॾहिं हुन छोकिरे वात खोलियो न त असांजी इज़त मिटी में मिलिजी वेंदी। छा तूं बग़ैर मक़सद जे असांजे तरफ़ां फिरदे? ज़ाहिरा उठा वास्ता वधाइण लाइ साथ त ॾियणो पवंदो। पोइ जेकॾहिं मक़सद हासिल न बि थिया त ख़ैर आहे दोस्ती त हलंदी। जेकॾहिं तव्हांखे कमाल खान ते शक आहे न त तव्हां उनखे कुझु बि न चओ। उनजे दोस्तनि खां जांच कयो। जॾहिं छोकिरी वापसि आई न त कमाल खान पाणे शकी थी तव्हांजे पेरनि में अची तव्हां खां माफ़ी वठंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।